टंडो आदम मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त टंडो आदम जे मोहम्मदी गार्डन में उडेरो लाल वेलफेयर जे तावन सां 250 जोड़नि जूं इज्तिमाही शादियूं थियूं आहिनि। उडेरो लाल वेलफेयर जे चेयरमैन बाबा राजकुमार जो चवणु आहे त इन इज्तिमाही शादियुनि में 100 मुस्लिम जोड़ा, 100 हिंदू जोड़ा ऐं 50 क्रिश्चन जा जोड़ा हूंदा आहिनि। इन मौक़े ते उडेरो लाल वेलफेयर जे चेयरमैन बाबा राजकुमार जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त फलाई कमनि जी शुरूआत ई सम्झ त शुरू खां मुंहिंजो हिकिड़ो रहियो त मां हर मज़हब खे पढ़ण जी कोशिशि कई आहे, सम्झण जी कई आहे। स्कूली लेवल में इस्लामियात, तोड़े पंहिंजो सिखी धर्म जे हिसाब सां, वरी हिंदू धर्म जे हिसाब सां, त सभिनी मज़ा मूंखे हिकिड़ी शइ कामन मिली त इंसानियत जी ख़िदमत रब खे वधीक पसंदि आहे। तोड़े मुस्लिम में हुकूकुल इबाद जी ॻाल्हि, थोरे पाण मंझि वेदन में ॻाल्हि आहे जीव दया ते मम दया, जेको कंहिं बि साह वारे ते रहम करे थो उहो मूं ते रहम करे थो। त पोइ उन्हनि खे ॾिसी करे असां उन जो कोशिशि कईसीं, संगत साथ सां ॻाल्हि कईसीं त हीअं जेकॾहिं कयूं। ऐं असांजे लाल साईं जा जेके फ़लसफ़ो उनखे जॾहिं पढ़ियोसीं ॼातोसीं त ख़बर पई त हीअं शेवाउनि जो तरीक़ा आहिनि। पोइ 1985 में असां शुरूआत कईसीं ब्लड डोनेशन ग्रुप खां, टीम ठाहीसीं, जंहिंखे मुसीबत मुश्किल हुजे उनखे ब्लड ॾींदा हुआसीं। ईअं कंदे कंदे पोइ वरी संगत साथ ख़्याल जुड़ंदा ईंदा आहिनि। हिकिड़ो क़दम जॾहिं इंसानु वधाए थो ॿियो क़दम पाण ई खॼंदो आहे। त तीअं कंहिं बि कम में, को बि कमु, जेकॾहिं हींअर तव्हां सहाफ़त में आहियो, तव्हां हिकिड़ो क़दम अॻिते कयो आहे त ॿियो क़दम लाइ तव्हांखे हिमत मिली वेंदी, तव्हां अॻिते वधाईंदा। त पोइ संगत सां चयो क्लिनिक खोलिजे। पोइ क्लिनिक खोलंदे खोलंदे वरी ॿी शेवाऊं ख़िदमतूं, पोइ ईअं कंदे कंदे हिन वक़्तु 30-31 प्रोजेक्ट आहिनि पंहिंजी मदद पाण जे तहत, जंहिंखे अंग्रेज़ीअ जे हिसाब सां खणी प्रोजेक्ट चऊं था, मगर इहे प्रोजेक्ट कोन्हनि, हिकु नंढियूं ख़िदमतूं आहिनि। नंढियूं ख़िदमतूं हाणे कबाड़ जो सामान आहे, माण्हू दुकाननि ते घरनि में उछलाइनि था या कबाड़ी खे ॾियनि था, 5-10 रुपए में वठे थो कोई, असां उहो कलेक्ट कयूं था, उन्हनि खे कम वारी शयूं कंहिं जे कम में आणे ॾेई था छॾियूं, ॿियूं शयूं सेल आउट करे उन मां दवाऊं वठी फ्री क्लिनिक जी दवाऊं हलनि थियूं। वरी जीअं कपिड़ा आहिनि, क्लॉथ बैंक ठहियलु आहे, बाबा पुराणा कपिड़ा कोई ॾे, नवां ॾे, फाटल ॾे, भले कहिड़ा बि लीड़ूं ॾे, फाटल लीड़ूं कपिड़ा आहिनि त उन मंझि रलियूं ठाराए करे ॾेई छॾीसीं कंहिंखे। वरी जेके पुराणा कपिड़ा आहिनि त आमतौर ते सियारे में जा निकिरंदा त सियारे वारे ॾींहंनि में विरायूं। जे गरम कपिड़ा आहिनि त गरम अहिड़ा माण्हू फुटपाथनि ते ॿियनि ते खोड़सार ॻोठनि में आहिनि अहिड़ा माण्हू जिन खे कपिड़ा पाइण लाइ कोन्हनि, उन्हनि खे ॾेई था छॾियूं। बुक बैंक आहे, जंहिंमें किताब स्कूली हुजनि कहिड़ा बि हुजनि पुराणा, उहो असांखे ॾियो। पिया लाइब्रेरी में जंहिंखे ज़रूरत हुजे अचे वठी वठे। ईअं मुख़्तलिफ़ ख़िदमतुनि जा कम आहिनि। ईअं कंदे कंदे वधे थो, साथ मिलंदो थो अचे। छो त मुंहिंजो जेको नज़रियो तजुर्बो इहो आहे त जीअं अलाह भॻवानु सभिनी जे अंदरि में वेठो आहे, त भॻवानु ऐं अलाह कहिड़ो कमु था कनि, भलाई था कनि, सॼी दुनिया जो भलो था कनि, त भलाई बि हर कंहिंजे अंदरि में पई आहे। ऐं उहो जेको भलाई जो सॾु जंहिंखां मालिक कराइण थो चाहे, उहो सॾ में सॾु ॾिए थो, कमु अॻिते वधे थो। मज़हबी मतभेद कोन्हे, मतिलबु हिन में हिंदू बि अचनि था, मुस्लमान बि अचनि था ऐं क्रिश्चियन बि अचनि था, त पहिरीं शादी तव्हां कीअं तव्हांखे इहो शादी नालो ख़्यालु आयो? अदा साईं रज़ाक भाउ, मुख़्तलिफ़ इज्तिमाही शादियुनि जा अहवाल ॿुधंदा हुआसीं। गौसिया तंज़ीम, अल ख़िदमत, तोड़े हिंदू काउंसिल पाकिस्तान उहे कराईंदा, पर उन्हनि जो जेको ॾिठोसीं ऐं वरी जेको आस पास मंझि, छो त असांजे हिते मंदरनि मंझि हिकिड़ो रीत आहे त वीचारा मिसकिन ग़रीब जिन नियाणी जी शादी, त उहे ईंदा हुआ मंदर में झोली कराइण लाइ, त असांखे झोली कराए ॾियो। त हाणे माण्हुनि खां झोली करे वठंदा हुआसीं त को 5 ॾे, को 20 ॾे, कंहिंजा 2000 ठहिनि, कंहिंजा 5000 ठहिनि। अच्छा, उन माण्हुनि जी ख़बर बि कान पवंदी त रियल आहिनि कीअं आहिनि। त ॾाढो मुंझारो। पोइ इहो सोचे करे चयोसीं भला जेकॾहिं इहे माण्हू वीचारा हेॾा होॾा भला 100 हंधि वेंदा तॾहिं वञी उन्हनि जा कुझु पैसा ठहंदा जंहिंमां पंहिंजो कार्ज कंदा।
त छो न इहो जेकॾहिं हिकिड़े इदारे ते लेवल कंदासीं त इन्हनि माण्हुनि खे भिटकणो न पवंदो, रुलणो न पवंदो ऐं उन्हनि जो हिते कमु थी वेंदो। पहिरें चकर जॾहिं तव्हां शादियूं करायूं केतिरो टाइम थी वियो आहे, मतिलबु केतिरी शादियूं तव्हां करायूं? बसि 2016 खां शुरू कईसीं त असां उन वक़्तु 24 शादियूं हुयूं, पर उन में 8 हुआ मुस्लमान जोड़ा, 16 हिंदू हुआ। पर एतिरे क़दुरु वरी थोरो इहो मज़हबी थोरो डपु, बाबा मुस्लमान जो कराईंदा, सुभाणे को मौलवी या को कावड़जी पवनि, त असां छा कयोसीं, पोइ उन्हनि 8 खे हाल में कोन आंदोसीं, उन्हनि खे पंहिंजे तौर ते ॾिनोसीं, भाउ तव्हां ई वठो सामान, तव्हां निकाह पंहिंजे तौरु कयो। 16 हिंदू जोड़नि जी कईसीं, मगर पोइ असां सां गॾु तव्हां पारां दोस्त मुस्लमान साथी गॾिजा, उन्हनि चयो बाबा इन इंतिज़ाम खे असीं था संभालियूं ऐं तव्हां ॾिजो न, इन में डप जी का ॻाल्हि कान्हे, सभु शइ खे चङे नमूने सां स्क्रीनिंग करे ऐं ख़ातिरी सां कंदासीं, तव्हां कंहिं ॻाल्हि में न घबरायो। हाणे उहे लॻातार साथी आहिनि, पोइ ईअं वधंदे वधंदे 50 मज़ा 100 मज़ा 150, वरी 200 250 ईअं थींदा आहिनि। इहो वॾो ख़र्चु आहे, मतिलबु इनखे कीअं तव्हां मेंशन कयो था, मतिलबु इन में तव्हां डाज बि ॾियो था, घणे जो डाज ॾियो था, ऐं इहो कलेक्टिंग कीअं थी थिए, मतिलबु इन सभु शयुनि जूं, ऐं उनखां पोइ शफ़ाफ़ तरीक़े सां कीअं त इनको तव्हां कयो था शादियूं? असां साईं टीम वर्क आहे। असां उॾेलाल वेलफेयर जा जेके साथी आहिनि अंदरि, उहो तक़रीबन सिंध में पूरे में आहिनि, हमदर्द आहिनि। पोइ कम्यूनिटी बेसिक सां वेलफेयर जे लेवल जे हिसाब सां हिकिड़ो त असां इहो फार्म कयूं था, उन्हनि जी जेको स्क्रीनिंग करे उन्हनि खे शामिलु कयूं था, पोइ असीं अपील कयूं था आवाम में, तव्हां मीडिया जे ज़रिए, फेसबुक व्हाट्सअप जे ज़रिए, इंस्टाग्राम, ट्विटर, सभिनी खे अपील कयूं था भाई हीअ शादी हीअं करायूं पिया, असांखे ॾाजे लाइ हीअ सामान असां लिस्ट ठाहींदा आहियूं, त बाबा हीअ 25-26 आइटमनि जेके असीं ॾियणु चाहियूं पिया, उहे बि ईअं आहिनि जो असां जेको स्टडी आहे सुनत नबवी जे हिसाब सां, बीबी फातिमा साहिबनि खे जेको नबी साहिबनि ॾाजो ॾिनो, वरी असांजे भॻवानु श्री राम खे जेको ॾाजो मिलियो, उहो ॾाजो बि इहो सामान हुआ। त असां हिकिड़ो कॉन्सिडरेशन पहिरीं ठाहियोसीं त असां कैश या उहे शयूं न ॾींदासीं जंहिंमें ॾाज जी जेका बदइयत या जीअं चइजो त हिकु ग़लति रस्म खे वाधारो थिए, इनखे गिफ्ट लेवल में हले। पोइ असीं माण्हुनि खे चवंदा आहियूं त भई तव्हां वॻा ॾियणु चाहियो, तव्हां सैंडल ॾियणु चाहियो, बूट ॾियणु चाहियो, घड़ियाल ॾियणु चाहियो, इस्त्री ॾियणु था चाहियो, घड़ियाल कंहिं माण्हुनि खे गिफ्ट में मिलियल हूंदा आहिनि, कंपनियुनि वटां मिलंदा आहिनि, उहे ॾियो असांखे। केतिरियूं मेज़बान कंपनियूं वग़ैरह किटलियूं कोप वग़ैरह ई ॾींदा आहिनि, चयो भाई उन्हनि मां ॾियो। किन खे वरी आसानी हूंदी आहे, भाई कप सेट वधि में 500 रुपए जो आहे, ऊचो बि आहिनि, पर तव्हां भला 500 वारो वठी ॾियो, जेको बि तव्हां वठी ॾियो। पोइ माण्हू कपिड़ा, शालूं, हंध बिस्तरा ईअं पंहिंजे तौरु वठी ॾींदा, कंहिंजे घर में पियल आहे उहे ॾियनि था, मुख़्तलिफ़ शहरनि में गॾु थींदा आहिनि। खिपरो में तव्हां ॾिठो झूलेलाल मंदर में, नवाबशाह में गुरू मंदर में, ईअं उते साथी स्टॉल हणंदा आहिनि। अच्छा, हींअर त जेको कहिड़ी कम्यूनिटी आहिनि जेको तव्हां सां सहकार करनि थियूं, मतिलबु वधि में वधि, मतिलबु इहो हिंदू कम्यूनिटियूं आहिनि या मुस्लमान कम्यूनिटियूं आहिनि या ॿिए के बि मुख़्तलिफ़ कम्यूनिटियूं आहिनि, हिन मां कहिड़ी कम्यूनिटी जेको आहे वधीक तव्हांखे जेको आहे इहो फंडिंग वग़ैरह? हिंदू कम्यूनिटी एब्सोल्युटली, इन करे छो त असांजो बिलोंग्स उन सां रहियो आहे। अच्छा, हाणे मुस्लिम बि साथ ॾियनि पिया, शुरू में त उहो कोन ॾींदा हुआ, त चवंदा भई हिंदू माण्हू आहिनि, अलाए कीअं पिया कनि, कहिड़े हिसाब सां पिया कनि, किन खे वरी कहिड़ा तहफ़ुज़ात, पर आहिस्ते आहिस्ते अचनि पिया, जेके ॾिसनि पिया ॿुधनि पिया, त उहे वीचारा तावन कनि पिया। नेकी हर कंहिंजे अंदरि में आहे, पर तहफ़ुज़ात थींदा आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे यार हिंदू माण्हू ई घणी सेठियूं आहिनि, इन्हनि खे करे पिया वठनि। हाणे उन्हनि खे ख़बर कान्हे त असांजो तालुक़ु सेठियुनि सां कोन्हे, असां प्योरली हिकु पाण बि मिडिल लोअर क्लास जा आहियूं, त सेठियूं या ॿिया उहे बि साथ ॾियनि था, जिन जे दिलि में दर्द आहे उहे साथ ॾियनि था। 2016 खां तव्हां इहो शादी नालो सिस्टम जेको शुरू कयो आहे, हिन में हींअर ताईं वधि में वधि को अहिड़ो डोनर हुजे, मतिलबु उहो तव्हांजी नज़र में हुजे त इन सभिनी खां वधीक जेको आहे डोनेट कयो हुजे का शइ, मतिलबु इहा पैसनि जी मद में या सामान जी मद में, को अहिड़ो नालो को जीअं हुजे त को साम्हूं अचे? हा, 2-3 नाला आहिनि। कराची जो ज्ञानचंद इंजीनियर आहे, उहो असांखां सुठो ताउन कंदा आहिनि। होचंद करमाणी साबिक़ा सदर आहे हिंदू काउंसिल जो, हर दफ़े मदद कंदा आहिनि वधि खां वधि वारी। पर इंडिविजुअली माना असांजो कीअं थो थिए, खॾड़े में असांजो डॉक्टर अशोक कुमार, उहो छा कंदो आहे जो पाण सॼो साल गुग मंझि गॾु कंदो आहे, पंहिंजी पूरी फैमिली खे हुन गुग वठी ॾिना आहिनि
अबा हुन में गॾु कयो। पोइ ॿार नंढा आहिनि न, हाणे हुनजो हेतिरो ॿार अहिड़ो आहे हिकिड़ो, ऐं उनखे हू ख़र्ची ॾींदो आहे 30 रुपया डेली, हुनखे चवंदो आहे 5 रुपया डेली तोखे गुग में विझणा, उहो गॾु कंदो आहे। पाण पंहिंजी क्लिनिक ते डेली हुनजो ॿधल आहे 210 अलाए कीअं डेली माना जमा कंदो आहे। उहो अलॻि पोइ जीअं हरेश खे चई, रज़ाक खे चई, ॿियनि खे चवंदो वेंदो आहे भाउ तव्हां बि गॾु कयो। वरी पोइ ॿियनि खे दावत ॾींदो आहे, उन्हनि खे ॿुधाईंदो आहे, दोस्तनि खे फ़ोन कंदो आहे, तव्हां मूंसां गॾु पढ़िया आहियो, हीअ नेक कमु हले पियो, तव्हां हिन में कंट्रीब्यूट कयो त मूंखे ख़ुशी थींदी। ईअं करे कमलेश तव्हांखे ॿुधायमि मूंखे प्रेम जो उमरकोट में दादा महादेव जीवन वारा आहिनि, उमेश वारा, उहे वरी उते संगत सां मिलनि था। हिते जीअं हाजी ज़ीशान वारा, इहे पंहिंजे तौर ते कारोबारी तंज़ीमुनि सां मिलंदा आहिनि, सुठनि माण्हुनि सां मिलंदा आहिनि, बाबा हीउ कमु थिए पियो, तव्हां हिन में कार ख़ैर में हिसो वठो। ईअं हैदराबाद में दोस्त, कराची में दोस्त, माना इहे असांजा ॿाह ॿेली था थियनि। टंडोलार में जो मनु मुखी वारा आहिनि, हाणे उन्हनि मंदर में स्टॉल लॻायो, ऐलान कयूं भाई जेको हिते ॾेई वञे। वरी उते हिकु तंज़ीम आहे फूड सॉल्यूशन वारा, उन्हनि मंझि मुस्लमान दोस्त बि आहिनि, क़ाइम खानी आहिनि, उन्हनि में साथ ॾिनो, ॿियनि खे बि चयूं, ईअं कराए करे साथ ॾिनो। अच्छा, उडेरोलाल वेलफेयर ट्रस्ट तव्हां रजिस्टर्ड का या 31 खां वधीक तव्हां ॿुधाया त शोबनि में मुख़्तलिफ़नि में कमु पई करे। अच्छा, इहे रजिस्टर थियण खां पोइ हुकूमत पारां, वफ़ाक़ी हुकूमत पारां या सिंध हुकूमत पारां केतिरी तव्हांजी सहायता थिए थी, हिन में को मदद वग़ैरह कनि था या ख़ाली रुॻो जेको आहे रजिस्टर कराई आहे, इहा फॉर्मेलिटी आहे हिकिड़ी? सही ॾुख जी ॻाल्हि आहे, भले आनियर हले, जेका दिलि जी ॻाल्हि आहे। अॻे त 2000 रुपया फीस वठंदा हुआ, हाणे वरी सिंध चैरिटी ठाही वरिती अथनि त 10,000 रुपया फीस कई अथनि। वठण इहो माना वठनि था। ऐं ॾियण जी ॻाल्हि त इहा आहे जो हेसितानी माना सिंध हुकूमत तोड़े इदारनि वटां रुपए जो बि आसिरो न। बल्दिया टंडो आदम वारनि अॻे साल 25,000 ॾिना, उन्हनि हिन साल अपील कईसीं पर न करे सघिया। पर इहो हेकर असांखे मिलियो आहे, हेकर बल्दिया जो जेको हो पंहिंजो म्यूनसिपल जो इंचार्ज मसरूर गौरी साहिबु, उन्हनि असांखे रमज़ान गिफ्ट प्रोग्राम में, असां रमज़ान में मुस्लमाननि में कोशिशि कई आहे, मतिलबु हुकूमत खां असांजो सरकार खे हुकूमत पारां पोइ तव्हांखे मायूसी बि थी हुजे, ऐं माण्हू को सुठे कमु हूंदो आहे त पोइ हुन ते माण्हू तनक़ीद बि कंदा आहिनि, हुननि खे तव्हां कीअं था ॾिसो कि मायूसी थी हुजे, हाणे कमु न कया आहिनि? यार रज़ाक भाउ, उहो एप्लीकेशन त गवर्नमेंट जे तक़रीबन सभिनी मुजवज़ा इदारनि खे ॾींदा आहियूं, बाय पोस्ट बि, बाय ईमेल बि, त बाय हैंड बि दावतूं बि ॾींदा आहियूं। MNA MPAs थोरे हिंदू जेके कम्यूनिटी जा उन्हनि खे बि, मुस्लिम कम्यूनिटी जेके MNA MPA उन्हनि खे बि ॾींदा आहियूं। मगर हिकिड़ी त पहिरीं इहा हूंदो आहे त ही जॾहिं बि ॾियनि त कार ख़ैर में ॾियनि, भली ॻाल्हि आहे, पर इन्हनि ते आसिरो हूंदो कोन्हे। आसिरो मुंहिंजो मालिक ते आहे, मुंहिंजे मालिक वटां मूं जेको इहो ॼातो आहे त बाबा रब वटां इहो आहे त तव्हां कदम वधायो, मां साथ ॾियां थो, ऐं हुन जे नाले ते आहे। हेसितानी कॾहिं बि मूंखे हुन ज़ात मायूस कोन कयो आहे, सदाईं हुन पूरी कई आहे। मूं 200 जो टारगेट रखियो तॾहिं बि हुन ॾिनो आहे, 250 जो कयो आहे तॾहिं बि ॾिनो। मूंखे यकीन आहे त अॻिते बि जेके रखंदुसि हू ॾींदो। न, मुंहिंजो मतिलबु हिकिड़ो हिन सुवाल हो तव्हां सां, त कॾहिं को माण्हू तनक़ीद बि कंदा हूंदा, हिकिड़ी त हूंदी आहे तनक़ीद बराए इस्लाह, ऐं हिकिड़ी हूंदी आहे ख़ाली तनक़ीद करणु, हेतिरो वॾो तव्हां कमु था कयो पर माण्हू तनक़ीद बि कंदो, कॾहिं को मायूसी थी हुजे कंहिं पारां, कॾहिं तव्हां मतिलबु दिलि बर्दाश्त थी हुजे हाणे हिन कम खे न कयूं, त कीअं थो लॻे? मतिलबु जॾहिं को तनक़ीद कंदो आहे त तनक़ीद कनि था त मुंहिंजे लाइ रस्ता निकिरंदा आहिनि। सिख्या को इस्लाह जी कंदो आहे त उहो त पाण आसान करे छॾींदो आहे, उहो इस्लाह जेको कंदो आहे न उहो त पाण रस्तो ॿुधाए छॾींदो आहे। हिकिड़ा तनक़ीद बराए तनक़ीद कंदा आहिनि, पोइ उन्हनि मथां वरी जॾहिं में को पंहिंजो ख़ासि साथी जॾहिं महिल को अहिड़ी तनक़ीद कंदो आहे, पोइ दिलि खे थींदो आहे यार हीउ जेको मूंसां गॾु रहण वारो इहो ई इन ॻाल्हि खे सम्झे कोन पियो, त पोइ ॾुख थोरो थींदो आहे। पर पोइ वरी मुर्शिदनि जा सतगुरुनि जा ॿोल यादि ईंदा आहिनि त बाबा ईअं त थींदो आहे, हीअ दुनिया में सम्झ आहे। हाणे कई अहिड़ा माण्हू आहिनि, मां तव्हांखे छा ॿुधायां, वॾा वॾा सरमाएदार, उहे चवनि तव्हां मुस्लिम जोड़नि खे शामिलु न कयो, असीं तव्हांजी न त हेल्प कोन कंदासीं। मां चवंदो न, नेकी सभिनी लाइ आहे। ऐं मुंहिंजी जेका मुंहिंजे मुर्शिदनि वटां, पंहिंजे लाल साईं वटां जेका सिख्या आहे उन मुंहिंजी इहो सभिनी लाइ। तव्हां भले साथ न बि ॾींदा, मुंहिंजो साईं साथ ॾींदो,
ऐं मूंखे उन ते भरोसो आहे। अच्छा, ईंदड़ साल हाणे कहिड़ी ख़्वाहिशूं था रखो तव्हां, मतिलबु जेको हींअर तव्हां 24 शादियुनि खां शुरूआत कई हुई, कंदे कंदे तव्हां पोइ 100 ते 50, पोइ 100, पोइ 150, 200, हाणे मतिलबु तव्हां हिन साल जेको आहे 250 शादियूं करायूं आहिनि, जंहिंमें 100 मुस्लिम आहिनि, 100 मतिलबु हिंदू कम्यूनिटी आहिनि, 50 क्रिश्चन आहिनि, ऐं तव्हां हींअर जेको आहे ॿी को ज़ातूं आहिनि त उन्हनि खे बि हींअर गॾु करणु चाहियो था, या ईंदड़ साल में हींअर तव्हां घणी शादियुनि जो मतिलबु टारगेट रखियो आहे, मतिलबु वधंदो पियो वञे कमु? यार ख़बर आहे रज़ाक भाई, टारगेट रखंदे थोरो डिॼंदो आहियां। पहिरीं त पंहिंजे साथियुनि खां डिॼंदो आहियां त उहे रेडियूं कंदा आहिनि, बाबा तूं छा थो करीं, एतिरो ऐलान करे थो छॾीं। सो हिन भेरे वरी ईअं पुछियो ॿिए हिकिड़े दोस्त, त मूं हुनखे चयो हाणे लिखंदुसि अनलिमिटेड। त हुन चयो बाबा तव्हां माराईंदो 500 अची घोट निकिरनि, पोइ मुझार ॾींदो मालिक। पर कोशिशि कंदासीं त का न का हिकिड़ी फिगर लिमिटेड रखूं, जंहिं ते माना वरी संगत खे ऐं सॼो होमवर्क थो हुजे। ॾिसो रज़ाक भाउ खे चवंदुसि रज़ाक भाउ तव्हां पंहिंजे दोस्तनि जे ज़रिए कयो, हिन खे चवंदुसि तव्हां भाउ ईअं कयो, तव्हां हीअं कयो। पोइ लाज़मी आहे महिनतूं हुन माण्हुनि ताईं पैगाम पहुचे, हुनखे मोटिवेट करणु, हुनखे राज़ी करणु। हाणे हिकिड़ो मुंहिंजो दोस्त ॿिए खे माना मोटिवेट कयो, उहे माण्हू माना कढंदा आहिनि हिसो रब जे नाले जो। पोइ हुन चयो त असीं पहिरीं परख कंदासीं पोइ ॾींदासीं। हाणे हुननि माण्हुनि हिन वक़्तु मूंखे माना 10,000 रुपया मोकिलिया, असीं 10,000 ताईं ॾींदा, न त असां ॾिठोसीं जॾहिं ख़बर पई सही आहे त पोइ असीं हिनखे थी सघे 10 लख बि ॾेई छॾियूं। त मुंहिंजो भले बाबा को मसइलो कोन्हे, परख करणु हक़ आहे। हिकिड़ी शादी करायो था 250 हींअर तव्हां शादियूं करायूं आहिनि, हिकिड़ी शादी ते घणे जो ख़र्चु त मतिलबु तव्हां पारां थिए थो, ऐं छा छा तव्हां हुन में ॾियो था? असां साईं तक़रीबन जेको ॾाजो हुजे थो उहो 60 खां 70,000 जे विच में हुजे थो। उन खां अलावा जेको ॿियो ख़र्चु आहिनि, जीअं हाणे माना हाल जो ख़र्चु, मानीअ जो ख़र्चु, या वरी माना जेको इन ते फार्म जो कमु थिए थो, चेकिंग थिए थो, ट्रेवल ते ख़र्चु थिए थो, त इहो तक़रीबन फ़ी शादी जो ख़र्चु ₹1 लख ताईं अची थो वञे। जी जी, ₹1 लख थिए थो। हाणे 250 तव्हां शादियूं करायूं आहिनि, हीअ त वॾो हिकिड़ो ख़र्चु आहे, किरोड़नि जे मतिलबु हुन में अचे थो मुंहिंजे ख़्याल में त 2.5 करोड़। 2.5 करोड़ रुपया। मतिलबु कॾहिं ईअं थियो त तव्हां जेको शादियूं 250 ते सोचियो या 200 ते सोचियो, हाणे तव्हां उहो ऐलान बि करे छॾियो, सॼो सिस्टम बि करे छॾियो, कॾहिं पोइ हुन में उहो पूरत न थी हुजे, पोइ हुनखे कीअं पूरा कंदा आहियो तव्हां? हा ईअं थींदो बि आहे, कॾहिं कॾहिं थींदो घटि ऐं कमु वधीक थी वियो, थींदो आहे ईअं। हौसलो बि तव्हां न हारियो। इहो इन करे कोन हारींदा जो तव्हां पारां कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके ओधर ॾेई छॾींदा आहिनि। हा मां तव्हांखे छा ॿुधायां, नारायण सोनारो हिते आहे, नारायण दास सोनी, राजा ज्वेलर्स टंडवादम में, त नक जा कोका असीं इन खां ठाराईंदा आहियूं। नक जो कोको 2-2.5 रुपया महांगाई। हाणे हींअर 250 जो हुनखे ऑडर ॾिनोसीं, 250 जे हिसाब सां तव्हां अंदाज़ो लॻाए केतिरी रक़म थी थिए। हाणे पहिरीं हुनखे पैसा कोन ॾिनल, जीअं हंध वारो हिते बिस्तरनि वारो हुनखे 250 जो ऑडर ॾेई छॾियोसीं, छो त इहे अहिड़ियूं शयूं जेको हर को अलॻि सां गिफ्ट वठी कोन थो ॾिए। गिफ्ट नंढियूं नंढियूं शयूं माण्हू ॾिए थो कपिड़नि में ॿियनि में, त हीअ 2-3 शयूं पेतियुनि जो ऑडर इहो ॾेई छॾींदा आहियूं। हाणे पोइ तव्हां पर दोस्तनि खे चवंदा आहियूं भाउ नारायण त असांजो वर्कर बाय साथी आहे ऐं मालिक जो आहे जो हू ॾाढो माना कोऑपरेटिव आहे। अॻे साल जेके 200 शादियूं कराईसीं तंहिं वक़्त में हुनजो 1,66,000 बिल रहिजी वियो, जेको बजट न हुजे करे हुनखे कोन ॾेई सघियासीं। त पोइ हुनखे चयोसीं राजा भाउ हाणे माना आस्ते आस्ते, पोइ वरी उहो ईअं आहे जो ॾिसो मां माण्हू वञा थो किथे पंहिंजे कम्यूनिटी में मज़हबी पूॼा पाठ जे करे, त के माण्हू 5 रुपया बि ॾियनि था, त के अहिड़ा बि जेके 10,000 रुपया बि ॾेई छॾीनि। त पोइ इहे रक़मूं मालिक जा करमनि, पोइ अदा कंदो आहियां। हा पर हुन 2 लख रुपया ॾिना, हाणे उहो त वञे पकड़े करे त यार हीअंर मोट आहिनि कोन, पोइ तव्हांजो त हिकिड़ो टारगेट हूंदो आहे त यार 5 लख रुपया ॾींदो, तव्हां त हुन हिसाब सां अंधा आहियो, ईअं थींदो आहे। 2 लख रुपया थिए ॾिए थो, पोइ हुनखे कीअं पूरो था करियो? इहो ईअं ओधर जी मां मुई कान्हे, अञा ताईं खट ते पई आहे। ऐं वरी ईअं मज़ाक में चवंदो आहियां त असुलु छा आहे जो अहिड़ा दोस्त आहिनि। हाणे जीअं सीधो सामान ॿुधायो, मां मानी अचे थी, हाणे हिन वक़्तु जेको 53 देगियूं उते हलियूं हुयूं। हाणे 53 देगियुनि जो त माना तव्हां पाण अंदाज़ो लॻाए थो केतिरो पाणी उन खे हलायो, त 53 देगियुनि जो जेको राशन आयो उहो उते ई आयो। हाणे हुनखे पैसा असां पहिरीं कुझु कोन ॾिनासीं। हिकिड़े माण्हू असांखे चयो त भई आउं तव्हांखे ॾींदुसि 2 लख रुपया, उन माण्हू सां अञा ताईं राब्तो हले पियो।
मतिलबु त वादा वफ़ा न कयो अञा ताईं कयो कोन्हे, मतिलबु वादा वफ़ा न कयो ऐलान करे छॾियो ऐलान करे छॾियो। पंहिंजो टारगेट पूरो करे हा। छॾियो 2 लख रुपया हितां बि ईंदा हा हा त ईअं थींदो आहे, शयूं अचनि थियूं ईंदियूं आहिनि पर वरी छो था करे हिननि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहिंदा तव्हां अहिड़े माण्हुनि खे जेको ठला हिकिड़ो आहे बसि मां ईअं कोन थो सोचां, थी सघे थो हुन सां का प्रॉब्लम हुजे, हिकिड़ो इहो बि हूंदो आहे। ॿियो के माण्हू वरी ॿिया माण्हू का ग़लति इंफॉर्मेशन हुनखे ॾींदा आहिनि, अच्छा मिसगाइडिंग थी मिसगाइड बि कंदा आहिनि। को माण्हू चवंदो यार तव्हां हिनखे छा हिनखे जाम मिलियो आहे, बाबे खे जाम माण्हू ॾेई आहे पैसा, तव्हांखे ख़बर कान्हे का, बाबा तूं अचा ही पैसा हेॾे ई न ख़र्चु करे, ही बाबो न हुन खां पोइ कहिड़ी मायूसी थींदी आहे न न न ही राह तव्हांखे ख़बर आहे न, नेकी जी राह मायूसी जी राह कान्हे। अवल त रब छॾे कोन थो। मां छा ॿुधायां जो अॻे जीअं ई नारायण भाजा 1,60,000 हिकिड़ो त हुन तक़ाज़ा कान कई पूरो साल, ऐं मां हुनखे माना सॼे साल में ₹1,00,000 रुगो ॾेई सघियसि, ॿिया पैसा कोन ॾेई सघियसि। 66,000 रुपया अञा ताईं हुन जा रहनि था। हीउ ॿियो हाण वारो अलॻि आहे, अञा उन मज़ा हुनखे कुझु अञा ॾिना अथऊं, मगर अहिड़ा दोस्त बि मिलियल आहिनि न, त मायूसी कीअं थिए। आख़िरी सवाल आहे मुंहिंजो तव्हां सां हा त हींअर ईंदड़ साल जे लाइ हुकूमतनि खां ऐं सरहदी वारनि खां उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम तव्हां ॾींदा त हू इन जज़ाए खेर जे कम में मतिलबु अॻिते वधनि ऐं हिन कम में पंहिंजो हिसो विझनि। इहो सवाब जो कमु आहे, तव्हां हिकिड़ा करो पिया, ॿियनि खे बि करणु खपनि, अचनि तव्हां सां गॾु, हुनखे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा तव्हां? असां साईं मां चाहींदुसि भले मूंखे साथ न बि ॾियो था का ॻाल्हि कान्हे, पर पंहिंजे तौर ते पंहिंजे आस पास जे माण्हुनि जो ज़रूरु भलो करण जी कोशिशि कयो। भलो रब कंदो आहे, पर पंहिंजो नालो रब जे प्यारनि में शामिलु कयो। छो त मूं ई पढ़ियो थिए हिकिड़े हंधि त हिकिड़े माण्हू जो क़ुर शरीफ़ में ज़िक्र आहे, अशफ़ाक़ अहमद जो लिखियलु आहे हिकिड़ो, त ईअं हदीस आहे या क़ुर शरीफ़ में मूंखे ख़बर कान्हे, तव्हां क्लियर कजो, त उहो लिखियलु आहे त ए मोमिनो निमाज़ पढ़ो ऐं मुंहिंजे फज़ुल खे तलाश कयो। त उहो अशफ़ाक़ अहमद जो हिकिड़े नावल मूं पढ़ियो पिए, उन में हू पाण चए थो त मूं पाण इहो कयो त फज़ुल तलाश कीअं थींदो आहे। चई पोइ मूंखे हिकिड़ो माण्हू मिलियो जंहिं ॿुधायो तव्हां एतिरो वॾो कमु हाणे करे पोइ तव्हां फज़ल तलाश जी ॻाल्हि अची वई आहे, हिकिड़ो सुवाल वरी वधी वियो आहे, त तव्हां कहिड़ी तलाश में आहियो पोइ, मतिलबु तव्हां बि कोन्हे को ग़ुलाम त हूंदा? मुंहिंजे न मुंहिंजे नज़र में कोन्हे, मुंहिंजो ॿियो पढ़ियलु आहे अञा इन बारे में, मुंहिंजो इहो पढ़ियलु आहे त इंसानु जंहिं महिल नेकी करे थो त उनजो दिलि रब साफ़ु कंदो आहे, उनजे दिलि जे अंदरि पंहिंजो अंदरि पाण भरींदो आहे। इहा तमन्ना अथमि त हू मुंहिंजे अंदरि खे बिल्कुलु साफ़ु करे, सुठो करे, पंहिंजे नूर सां भरे। इहो मूं पढ़ियो आहे त हिन ख़िदमतुनि जे सदक़े में इहो पंहिंजी रहमत कंदो आहे। इबादतुनि सां उहो नथो थिए जेको हुनजी ख़िदमतुनि सां थींदो वञे।